नासरीन, नवाब शाह में DIG शहीद बनीज़राबाद नवाब शाह سانگهڙ नोशहरोफिरोज जे 150 ASI खे سينارٽي जे بنياد ते सब انسپيڪٽر जे عهदे ते तरक़ी ॾिनी वई। उन सिलसिले में ڊپٽي انسپيڪٽر جنرل ऑफ پولیس شهيد بينظيرآباد خادم رنجي سربراهي में ڊپارٽمينٽنل پروموشن ڪاميٽي جو اجلاس थियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं ख़बरचार जे सीनियर नुमाइंदे यूसुफ रिंद खां। जी यूसुफ, अपडेट कजो। जी बिल्कुल, इन सिलसिले में ॿुधाईंदो DIG शहीद बनीज़राबाद नवाब शाह سانگهڙ नोशहरोफिरोज जे 150 ASI खे سينارٽي जी बुनियाद ते सब इंस्पेक्टर जे उहिदे ते तरक़ी ॾिनी आहे। इन सिलसिले में डिप्टी इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस शहीद बनीज़राबाद खादम रिंजी सरबराही में डिपार्टमेंट परोमोशन क़ामेटी जो इजलास थियो, जंहिंमें SSP سانگهڙ ڈاکٹر लंजار, SSP नोاب शाह, अमीर सऊद मगसी, SSP नोशहरोफिरोज عبدالقيوم पताफी शिरकत कई, जंहिंमें नोاب शाह سانگهڙ नोशहरोफिरोज जे 150 ASI जंहिंमें यासीन सोलंकी, नियाज़ हालूपोटो, मोहम्मद जुमन खंड ऐं ॿियनि खे سينارٽي जी बुनियाद ते सब इंस्पेक्टर जे उहिदे ते तरक़ी ॾेई फाइज़ कयो वियो आहे। जी यूसुफ, अव्हां जी महिरबानी।